अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो ऐं असां सां गॾु साथ ॾींदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंकी। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध जे 9 ज़िलनि में मकानी इदारनि जी 13 सीटुनि ते नंढी चूंड, वोटनि जी ॻणप जारी। जामशोरो दादू सखर गोटकी नौशहर फिरोज़ जेकामाबाद ऐं मीरपुर ख़ास में पोलिंग जो वक़्तु मुकमल थियण बैदि वोटनि जी ॻणप जारी। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। समूरनि ज़िलनि में 73 पोलिंग स्टेशन्स मां 59 इंतहाई हसास करार ॾिनल। ISPR चयो आहे त दुनिया मां मिटाइण जी धमकी जनून जी इंतहा आहे, उहा ज़हनी ॾेवालपणे जी अकास आहे। अहिड़ी जाग्राफियाई तबाही ॿिन्ही मुल्कनि जी थींदी। भारतीय आर्मी चीफ जे इंटरव्यू जे रद्दअमल में पाक फ़ौज जे तर्जमान चयो आहे त पाकिस्तान एटमी ताक़त ऐं जाग्राफिया जो तरदीद न थियण जोॻो हिसो आहे। ईरान हरमज़ लाइ नओं निज़ाम तयार करे वरितो। ईरान चयो आहे त नओं निज़ाम जल्द पेश कंदासीं। ईरान जे तय कयल रूटनि ते ट्रैफ़िक कंट्रोल थींदी। ताउन कंदड़ वापारी जहाज़ फ़ाइदो हासिल करे सघंदा। ईरान जे नेशनल सिक्योरिटी काउंसिल जे सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त नए निज़ाम तहत ख़ुसूसी ख़िदमतुनि जे फीस वरिती वेंदी। फ्रीडम जैकेट ऑपरेटर्स खे रस्तो न ॾींदासीं। नवाज़ लीग अॻवान राना सनाउल्लाह चयो आहे त जॾहिं बि इतफ़ाक़ थियो 28वीं तरमीम आणींदासीं। नए आइनी तरमीम ते ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी आहे। NFC पाणी विर्छ दिफ़ाई बजट ऐं ॿिया मामला हल तलब आहिनि। वोटरनि जी उमिरि वधाइण जी तजवीज़ बि आहे। फ़ैसिला इतफ़ाक़ राय सां थींदा। हिकु इंटरव्यू में राना सनाउल्लाह वधीक चयो आहे त बिलावल भुट्टो सही थो चवे त तरमीम बाबति अञा बाज़ाब्ता ॻाल्हि ॿोल न थी आहे, पर तकरारी मामलनि बाबति आगाह आहिनि। दिफ़ा जो ख़र्च रुगो वफ़ाक़ छो खणे, सूबनि खे बि हिसो ॾियणु घुरिजे। भारत पाणी रोके रहियो आहे, डैम ठाहिण ज़रूरी आहिनि।